साचो सतराम। सचे सतराम समझायो तो जै घर में या जगह ते नाम सिमरन मालिक जी धुन या प्रभु भक्ति हलंदी आहे उते भूत प्रेत यानी शैतानी ताकतूं या दुख ऐं ॾाखड़ा न अची सघंदा आहिनि। सोनी सचे साईं दर इहा ई अरदास त अहिड़ी सुमत ऐं रहमत ॾे जो सदाई पंहिंजे घरनि खे मालिक जे नाम सिमरन ऐं भक्ति सां भरियूं। साचो सतराम, साचो सतराम, साचो सतराम।